आउज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु आउं अव्हां सां क्लास 12 जी सिंधी जी किताब में लिखियल शाह अब्दुल लतीफ़ भिटाईअ जी शाइरीअ जे सुर लैला जे नेसर जी कुझु शेरनि जूं तशरीहूं कंदासीं इंशाअल्लाह। उम्मीद त अव्हां बि शामिल थींदव ऐं सम्झण जी कोशिशि कंदव। शाइर साहब चए थो, लैला हीला छॾ जे तूं सोभी सिखी, पाए पांद गिचीअ में पाण ग़रीबी गॾु, हॾ न चवंदोई लॾ जे कारूं आणे कांद के। शाह साहब लैला सां मुखातिब थिए थो, लैला खे चए थो त ए लैला, तूं पंहिंजे कांद खे फ़क़ति अज़ायूं नेज़ारियूं मिंथूं ऐं पुकारनि सां राज़ी करे सघें थी। पंहिंजे कांद खे फ़क़ति निवड़त सां राज़ी करे सघें थी, मुहबत सां राज़ी करे सघें थी। तंहिं करे रोई ऐं रड़ी पक ॼाण त हू तोखे कॾहिं बि पाण कधार न कंदो। रो रड़ मिंथूं कर, हीला कर, कोशिशूं कर, त पोइ तुंहिंजो कांद तुंहिंजो वर तोखां दूर न आहे। पर उन जे लाइ बि लैला खे चए थो त लैला हीला छॾ जे तूं सोभी सिख, जे तूं सोभ हासिल करणु चाहीं थी त मिंथूं कर, पाए पांद गिचीअ में ॻारो विझी ग़रीब थी मिंथूं कर, त पोइ तुंहिंजो कांद तोसां राज़ी थींदो। चए थो, जे कारूं आणी कांद खे त रोई रीजाइज, लैला लीलाइज अथई माॻ मिंथ जो। लतीफ़ साईं लैला सां हिकु दफ़ो ॿीहर मुखातिब थींदे फ़रमाए थो त ए लीला, जे तूं पंहिंजे कांद खे फ़क़ति आज़ायूं नेज़ाइन ऐं मिंथनि सां पुकारी सां राज़ी करे थी सघें, तंहिं करे रोई पिरीअ खे परचाए, न्याज़ नेवड़त ऐं मेड़नि खां कमु वठ, जो ही मिंथ मेड़ आजिज़ीअ जी जाइ आहे। इन्हनि मिंथनि सां ई महबूब ॿीहर माणे सघिजो, यानी पंहिंजो जेको तुंहिंजो विञायल माॻ आहे, जेको विञायल हंधु आहे, जेको तुंहिंजो महबूब विञायल आहे, उहो तुंहिंजो मेड़ुनि मिंथनि सां ई तोखे हासिल थींदो। जे लीलाई न लहें त पिण लीलाइज, आश्रम लाहे सॼण बाझाईंदड़ घड़ो। चए थो त शाह साहब फरमाए थो, हिकु दफ़ो ॿीहर वरी शाह साहब लैला सां मुखातिब थी फरमाए थो, ए लैला, जेकॾहिं तूं मिंथ मेड़ ऐं आजिज़ी सां पंहिंजे पिरीअ खे परचाए थी सघें, जेकॾहिं तूं मिंथ मेड़ करे आजिज़ी करे पंहिंजे चनेसर खे परचाए थी सघें, जेको तूं विञायो आहे, जेको तूं पंहिंजी लागरज़ाई सां पंहिंजे हथां विञायो आहे, जेकॾहिं त उनखे हिकु दफ़ो ॿीहर हासिल करणु चाहीं थी, उन पंहिंजे विञायल माॻ खे हिकु दफ़ो ॿीहर वठणु चाहीं थी, त पोइ लीलाए अज़ायूं कर, मिंथूं कर। जे लीलाए न लहीं त पिण लीलाइज, जेकॾहिं लीलाइण सां तोखे मिंथुनि सां हज़ारुनि सां उहा शइ हासिल नथी थिए त अञा वधीक लील, अञा वधीक में मेड़ कर, हिमत न हार। जेकॾहिं तूं मिंथ मेड़ ऐं आजिज़ी सां पंहिंजे पिरीअ खे परचाएं थी, पंहिंजे पिरीअ खे राज़ी करण जी कोशिशि करें थी, त पोइ तूं निराश न थी, हिमत न हार। नेठि महबूब ज़रूरु परचंदो, छो त हू महिरबान महर वारो आहे ऐं बाझाईंदड़ आहे। हू ज़रूरु तुंहिंजी अर्ज़ु अघाईंदो ऐं तोसां राज़ी थींदो।
चए थो सभई सुहागणियूं सभिनी गिचियार पसण कारन पिड़ीअ जे ससी कन सींगार ढोल तनीअ जो धार हेठियां हलन जे। शाह साहब फरमाए थो त हिन ऐं लैला उहे औरतियूं जेके पंहिंजे कांध वारियूं आहिनि पंहिंजे मुड़ुसनि वारियूं आहिनि से गिचनि में ख़ूबसूरत हार थियूं पाइनि सवें सींगार कंहिंजे पंहिंजे पिरीअ खे पसण लाइ पंहिंजो पाण खे हसीन ऐं जमील बनाइनि थियूं जीअं पंहिंजे महबूब जो दीदार करे वटसि पाण खे वणाइनि ऐं मक़बूल बणाइनि। अहिड़ा हीला इन करे थियूं कनि त जीअं महबूब जे क़रीब थी सघनि। महबूब त इन्हनि खे वेझो आहे जेकॾहिं हू पंहिंजे कांध सां सदाईं न्याज़ निवड़त सां हलनि हेठियां वात पेश अचनि त पोइ महबूब त इन्हनि जे वेझो आहे। शाह साहब फरमाए थो त लैला अगरि तूं न्याज़ निवड़त कंदे तूं लीलाईंदे मिंथूं कंदे आज़ायूं न्याज़ियूं कंदे त पोइ चनेसर तोखां दूरि न आहे चनेसर तोखे हासिलु थींदो। तूं हुनखे मिंथूं कर मेड़ूं कर त जीअं हू तुंहिंजे दस्तरस में अचे ऐं तोखे दस्तयाब थिए।